दोस्तो आचर ते कॾहिं कॾहिं वांदिकाई हूंदी आहे त घर जा कमकार बि करे वठंदो आहियां, जंहिंमें कपिड़ा धोअणु, भाॼी रधणु ऐं ॿियूं बि शयूं शामिलु हूंदियूं आहिनि। अॼु आचर जे ॾींहुं कपिड़ा धोता मशीन मां कढी करे उन में विझी करे नोड़ीअ ते सुकाया ऐं LCD मुंहिंजे घर जी ख़राबु थी पई हुई। घर वारनि चयो त हाणे LCD बि असांखे ठाराए ॾे। सो सिधो LCD खे खणी LCD जे डॉक्टर ॾे वियुमि फेज़ 1 सूमरो इलेक्ट्रॉनिक दुकान ते, जिथे यानी ही बख्तावर रोड आहे। त इन खे ॾेई करे सिधो घर आयुमि त गजरूं लाहौरी तयारु लॻी पयूं हुयूं ऐं हिन ते मसाला ॿसाला मुरके करे वॾे मज़े सां ॿारनि बि खाधी ऐं मल्हार बाक़ाइदे बादशाहीअ जे अंदाज़ मां हिन गजर खे खाई रहियो। मल्हार खां पुछो त यार हिनखे छा चइबो? खच्चर। खच्चर लाहौरी गजर? लाहौरी गजर न छा चइबो? लाहौरी गजर। हा हाणे सही आहे। ऐं मल्हार उर्दू में छा चइबो अथसि? शकरकंदी। शकरकंदी, सही। शाम जे टाइम वेझी सिंजी करे असां आयासीं लाइक़ु ॾिनो ॻोठु, जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। हिते असांजा काफ़ी सारा दोस्त रहनि था। डॉक्टर रहमतुल्लाह बिरोई साहब खे वठी करे मां आयुसि सिधो रऊफ़ नूनारी वठी। कारनि कपिड़नि में आहे रऊफ़ नूनारी साहब, इहो असांजो प्यारो दोस्त आहे, हिन जो वाड़ो आहे, काफ़ी सारियूं मींहूं अथसि। सो ॿारनि चयो त असांखे हाणे वाड़ो ॾेखार जिते मींहूं मौजूदु आहिनि। जॾहिं वाड़े में पहुतासीं त ग्वाला मेन मां खीर कढी रहिया। मुंहिंजे पुछण ते हुननि ॿुधायो त फी जेकी मेंह आहे 6-7 किलो असांखे खीर ॾींदी आहे। खट ते वेठल सालार बि इहे सॼो कारनामा ॾिसी रहियो हुयो। हीउ सॼो कुझु वाड़े ते असां रिकॉर्ड करे ॿाहिरि निकिरण वारा हुआसीं त कामेट अली मोहम्मद जी नज़र असां ते पई ऐं असांखे चई त हाणे असां सां बि कचहरी कयो, असांजी बि चांहि पीओ। सो मोटरसाइकिल साइड ते बीहारे करे असां वण जे हेठां कामरेड अली मोहम्मद जी महिमान नवाज़ी क़बूल कईसीं। कामरेड अली मोहम्मद जा फर्ज़ंद एडवोकेट मीर नौरोज़ कलमती पाणी भरे आयो ऐं असां उहो पीतोसीं ऐं उन खां बाद ज़ुहेब कलमती चांहि जो थर्मास ऐं कोप खणी आयो। काफ़ी देरि ताईं लाइक़ु ॾिनो ॻोठ में वेठासीं, कचहरी कईसीं दोस्तनि सां हाल अहिवाल करे ऐं पोइ दोस्तनि खां वरिती इजाज़त। सिजु लहण वारो हुयो, घर पहुतासीं त वरी ॿारनि जो त बाबा हाणे गेम था खेॾूं। सालार, मल्हार, अनाया ऐं अनम असां घर में हिकिड़ी ज़बरदस्त रांदि खेॾीसीं। रांदि खेॾण खां पोइ राति हुई साईं सुम्ही ऐं पोइ सुबुह जो जॾहिं टाइम थियो मां पहुची वियुमि बाज़ार में। अॼु मां तव्हांखे ख़ुददार माण्हू सां मिलाइण वारो आहियां। हीउ जेको तव्हां साइकिल ते ॾिसो था ॿिन्ही ॼंगुनि खां माज़ूर, हिन जो नालो आहे नदीम। हीउ पाण बिहारी आहे, काफ़ी अरसे खां हीउ बाज़ारनि जो कमु कंदो आहे। हिन जा हौसला तमामु बुलंद आहिनि। हिन कॾहिं बि हिमत न हारी आहे ऐं कॾहिं बि इहा शइ पंहिंजो पाण जे मथां हावी न कई अथई त मां ॼंगुनि खां माज़ूर आहियां, कुझु नथो करे सघां। पर हीउ वॾे जोश ऐं जज़्बे सां ईंदो आहे, पंहिंजा स्टॉल लॻाईंदो आहे, रांदीका सेट करे ऐं बाज़ार में सेल कंदो आहे। हिन खे ॿिन्ही हथनि सां मां सदाईं सलाम कंदो आहियां ऐं सुबुह सवेर हिन खे मां सलाम दुआ करणु ईंदो आहियां। अली रज़ा ऐं सुल्तान आहे ॾोकी शहर खां आहिनि बाज़ार में मूं सां मिलणु। तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह ख़ुशि कर तव्हांखे। ठीकु आहे न, तव्हां अची विया असांजे व्लॉग में।